अस्सलामुअलैकुम दोस्तों, यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ चैनल जा ॾिसण वारा जेके बि दोस्त जेके पिरी प्यारा सजन साथी आए सभिनी खे मुअज़्ज़िज़ कमरानी जी तरफ़ां अस्सलामुअलैकुम। सजन साईं, हिन महिल असां पंहिंजी बहितरीन फिल्म क़ैद जी रिकॉर्डिंग ते बीठा आहियूं ऐं अॼु जेको ॾींहुं गुज़रियो तमामु बहितरीन गुज़रियो। अॼु असांजा दोस्त परे परे जा दोस्त इन फिल्म में हिस्सो वठण आया आहिनि ऐं हिन फिल्म में सिंध जा बहितरीन आर्टिस्ट बि मौजूदु आहिनि। क़ादिम खोखर आहे ऐं पाण आहियां ऐं मुस्तफ़ा जमाली साहिबु आहे। काफ़ी सॼण आहिनि, काफ़ी दोस्त आहिनि ऐं फिल्म तमामु बहितरीन फिल्म आहे। सिंधी मीडिया जे हिसाब सां निर्माण कयूं था ऐं इंशाअल्लाह ॾिसंदड़नि खे ज़रूरु पसंदि ईंदी। महिनत कयूं था, छो त महिनत सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जी न हूंदी आहे, हज़ारनि माण्हुनि जी महिनतूं गॾु हूंदियूं आहिनि ऐं असांजी सभिनी जो ख़्यालु, सभिनी जी महिनतूं हूंदियूं आहिनि त का सुठी शइ ठाहिजे। इंशाअल्लाह सुठी शइ ठाही आहे ऐं ठाहींदा रहंदा आहियूं। ॾिसूं था छा थो थिए। हिन फिल्म में काफ़ी बहितरीन सीन वग़ैरह आहिनि ऐं हिन फिल्म में जेके जेके पंहिंजो सिंध में कल्चर जे हिसाब सां आहिनि सभु ॾेखारिया आहिनि। जंहिंमें शुरूआति आहे शयूं काफ़ी रहियल आहिनि। इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे तमामु पसंदि ईंदी, ज़रूरु ॾिसिजो फिल्म क़ैद खे।